I would like to request Nasir Memon to give a technical presentation on the subject. Now, this is the historical perspective, in case you want to just go over. 1859 खां ही इंडस रिवर बेसिन इरीगेशन जो सिस्टम जी शुरुआत थी आहे अपर बारी दुआब चैनल खां ऐं पोइ हेठि मां सिर्फ़ु लिस्ट इन लाइ ॾिनी आहे त हीअ सिर्फ़ु अॼु जी ॻाल्हि कान्हे जेकर तव्हां काउंट कयो 1859 खां त हीअ लॻभॻि हाणे 150 पोणा 200 सालनि जो सिलसिलो आहे जॾहिं खां इंडस जी डैमिंग ऐं इंडस ते मुख़्तलिफ़ स्ट्रक्चर्स क्रिएट करण जी शुरुआत थी आहे. So what we are witnessing today is an accumulative burden of 1.5 century, actually more than that. Thank you. Next slide. इनखे skip करियोसि, इनखे मां अॻिते हली कवर कंदुसि. अॻिते हलो. Now, this story starts from with this Special Investment Facilitation Council, SIFC. ज़हन में रखिजो त ही स्ट्रेटेजिक कैनाल ऐं ही जेतिरो बि डिस्कशन आहे उहो एक्चुअली SIFC खां पोइ लाइमलाइट में आयो आहे. SIFC जी हिकिड़ी मीटिंग में हिननि खे स्ट्रेटेजिक कैनाल डिक्लेयर कयो वियो. 20th June 23 में SIFC ठही आहे, रादर अ यंग बॉडी. उन जा डिटेल्स घणा अवेलेबल कोन आहिनि उन जी वेबसाइट ते. बट वन थिंग जेको हुन जो स्ट्रक्चर आहे, कीप दैट इन माइंड दैट ऑल चीफ मिनिस्टर्स आर द मेंबर, ऑल चीफ सेक्रेटरीज आर द मेंबर, एंड देन द चीफ ऑफ आर्मी स्टाफ इज आल्सो member of the council. This is officially mentioned on the website. SIFC जी वेबसाइट ते वेंदो त तव्हांखे कुझु इंट्रस्टिंग डेटा मिलंदी, अलार्मिंग. द डेटा शोज़ the total land पाकिस्तान में 79.6 million hectare आहे. कल्टिवेटेड लैंड आहे 24 million, रेंज लैंड 22, ऐं आख़िर में लिखियल आहे अवेलेबल लैंड 9 million hectares. इहो मैंशन थियल आहे. सो जेकर इनखे तव्हां 2.5 सां ज़र्ब कंदो त पोइ तव्हां इनखे उहो अवेलेबल लैंड था चवनि एकड़्स में, लॻभॻि 2.5 करोड़ एकड़ था चवनि त अवेलेबल लैंड आहे. नाउ हाउ दे डिफाइन अवेलेबल लैंड दैट आई डोंट नो, बट I can imagine what is available. ऐं पोइ हेठि हिकिड़ी ॿी स्लाइड में मां उतां जी डेटा कढी आहे त प्रोजेक्ट कनि था 4.8 million एकड़्स ते कॉर्पोरेट फार्मिंग. 48 लख एकड़ SIFC चवे थी त असां हुन ते कॉर्पोरेट फार्मिंग करण जो प्लान करियूं पिया. सो ही कैनाल्स उन जो नतीजो आहिनि. अॻिते हलिजो नेक्स्ट स्लाइड. मां हिन जो हाणे हींअर ताईं लैंड अलोकेशन ते थोरो मां अचां त जीअं मां पाणीअ खे रिलेट करे सघां. गवर्नमेंट ऑफ सिंध तमामु वॾी ज़मीन ॾिए पई. जेका निगरान हुकूमत जो टाइम हुयो उन में लास्ट ईयर जनवरी में 52,000 एकड़ ज़मीन ऑफिशियली ॾिनी वई. ऐं लास्ट वीक हिकिड़ी ख़बर ॿुधीसीं त 14,000 एकड़ ज़मीन ॿी उमरकोट में ॾियण पिया वञनि. इहा हुन निगरान दौर जी हुकूमत जी ज़मीन जो हिसो न आहे. दैट इज़ इन एडिशन टू दोज़ 52,000 एकड़्स. ऐं पोइ उमरकोट में हिकिड़ो ॿियो सर्वे करे ॿुधायो वियो आहे त लॻभॻि 1,90,000 एकड़ ज़मीन ॿी बि अवेलेबल ॾेखारी वई आहे, जेका तव्हां हिते अवेलेबल ॾिठो न. सो इहो कमु सिंध में सिंध हुकूमत जे थ्रू थिए पियो. ॿियनि इलाइक़नि में बि थींदो हूंदो. ही त किथां डॉक्यूमेंट्स ॿाहिरि अची विया उमरकोट जा. आई बिलीव त ॿियनि डिस्ट्रिक्ट्स में बि ईअं थींदो हूंदो. सो एंड ऑफ द डे वी डोंट नो त केतिरी लख एकड़ ज़मीन अवेलेबल ॿुधाई पई वञे सिंध में. नेक्स्ट खे हलाइजो. मां हुनखे स्किप नेक्स्ट इहा स्किप कजो. इहो डॉक्टर साहिबु ही ॾेखारे वियो आहे 6 कैनाल्स खे. उनखे मां रिपीट न कंदुसि. आई विल कम स्ट्रेट टू नेक्स्ट आई विल कम स्ट्रेट टू चोलिस्तान स्कीम. मुंहिंजे नज़र में ही जेके 6 कैनाल जंहिंखे असां चऊं था, वी कैन डिस्कस. डॉक्टर साहिबु छहनी जो ॿुधाए वियो 3-4 पुराणा कैनाल आहिनि. मुंहिंजे नज़र में सभ खां जेको वधीक ख़तरनाक साबित थी सघे थो उहो चोलिस्तान आहे, विच इज़ ग्रेटर चोलिस्तान, स्मॉलर चोलिस्तान. रिमेंबर इन जी बि हिस्ट्री आहे. चोलिस्तान जी आबादी जी ॻाल्हि हाणे न पई थिए. सतलज वैली प्रोजेक्ट 1922 में स्टार्ट थियो, 1930 में ख़तमु थियो. 1 सदी पुराणो आहे. 1 सदी पुराणा मूं डॉक्यूमेंट्स उहे कुझु सर्च करे पढ़िया आहिनि त उन वक़्त बि पाणीअ जी अवेलेबिलिटी खे तमामु वधाए ॾेखारियो वियो, जंहिं ते उन वक़्त जे अंग्रेज़ इंजीनियर्स ऑब्जेक्शन कयो. उन्हनि खे ओवर रूल कयाऊं. बहावलपुर स्टेट अॻिते हली परेशान थी. उहे वाक़ई पाणीअ जो वधाउ ॾेखारियल हो. एतिरो पाणी सिस्टम में न मौजूदु हुयो. सो सदी अॻु बि पाणीअ जी कूड़ा अंग ख़रीदींदा, सदी पोइ बि उन ते क़ाइमु आहिनि. हीउ चोलिस्तान जो मां तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाइण थो चाहियां स्केल त उनजी जेका टोटल एरिया अवेलेबल आहे 66 लख एकड़ आहे. ऐं ग्रेटर जी उन में 46 आहे. वरी स्मॉलर चोलिस्तान उनखे ॿिनि हिसनि में विरायो आहे. सो कुल मिलाए 66 लख एकड़ ज़मीन उनखे हू टारगेट कनि पिया टू इरीगेट. मथे तव्हां ॾिसंदो नक्शे में त उहो जेको रेड पोर्शन आहे दैट इज़ जी चोलिस्तान डेज़र्ट. ही उन जो अपस्केल्ड वर्जन आहे. ही ग्रेटर चोलिस्तान ग्रे कलर जो, ब्राउन जो, ऐं मथे स्मॉलर चोलिस्तान. ही एरियाज़ आहिनि
जेके टोटल एरिया 66 लख एकड़ आहे जेका इरीगेट करणु चाहिनि था। कीअं कंदा? ग्रेटर थल जो मां तव्हांखे सॉरी ग्रेटर चोलिस्तान जी स्कीम जा थोड़ा डिटेल ॿुधायां। नेक्स्ट स्लाइड प्लीज़। ना फर्दर क्लिक क्लिक नो नेक्स्ट हाँ यस क्लिक यस वन मोर बस हिते बीहो। हाणे ही ग्रेटर चोलिस्तान जा डिटेल्स प्लीज़ ॾिसी वठो। हिन में 3 लिंक केनाल्स आहिनि जिन खे रिहेबिलिटेट करे वधायो वेंदो। अॻियां मां हिन जा डिटेल्स ॿुधाईंदुसि। 4 केनाल सिस्टम्स आहिनि, 3 नंढा रिजर्वायर्स आहिनि। उहा अञा हिकिड़ी ॿी स्लाइड में मां तव्हांखे हुन जूं लोकेशन्स बि ॾेखारींदुसि। अॻिते हलिजो प्लीज़। Now, Cholistan Canal System जो phase 1 आहे इन्हनि 6 canals में। Remember, this is only phase 1 of smaller Cholistan. Scheme छा आहे? Greater Cholistan, पोइ smaller Cholistan, and then the phase 1 of the smaller Cholistan. So here ताईं जेको ॻाल्हायूं पिया, we are talking only of the phase 1 of the smaller Cholistan. Capacity आहे 4000 क्यूसिक। सुलेमान की बैरेज मां निकिरंदो, अॻियां मैप में तव्हांखे मां ॾेखारींदुसि। सतलुज रिवर ते आहे, फोर्ट अब्बास ताईं ईंदो। उनखां पोइ उन मां वरी हिकिड़ो ॿियो केनाल 120 किलोमीटर, इहो केनाल आहे 176 किलोमीटर जो, पोणा 200 किलोमीटर लहंदी केनाल आहे। वरी उन मां केनाल टेक ऑफ कंदो 120 किलोमीटर जो ॿियो केनाल। ऐं देन इन ते टारगेट आहे 4,52,000 एकड़ ज़मीन सिर्फ़ु फेज़ 1 ते आबाद थियणी। हा नेक्स्ट कजो दस। हा सो 4,52,000 एकड़ ज़मीन जेका आहे उहा सिर्फ़ु फेज़ 1 ते इरीगेट करण जो प्लान आहे। 211 अरब उन जी कास्ट आहे। ऐं फेज़ 1 जो जेको केनाल आहे उन जा बि 3 कंपोनेंट्स। हाणे तव्हां स्केल ज़हन में रखिजो। ग्रेटर चोलिस्तान, स्मॉलर चोलिस्तान, फेज़ 1 ऑफ स्मॉलर चोलिस्तान, एंड देन component 1 of smaller Cholistan. So there are details. Next slide, please. Now this is the diagram. Please thodo concentration sa diso. This is the Greater Cholistan scheme. I seek everyone's concentration here. Please watch this diagram. This is important. He jeka diso pya Greater Cholistan scheme te हिन में तव्हां ॾिसो त मथे मिड रांझा डैम आहे, शाह जीवणा डैम आहे, चिन्योट डैम आहे। सो 3 स्मॉल डैम्स आहिनि। एंड देन देयर आर ये आहिनि चेनाब ते 3। एंड देन देयर आर 2 बैरेजेस ऑन सतलुज। ही तव्हां हेठि ॾिसो हासिलपुर लिंक केनाल आहे, BS लिंक, सुलेमान बहावल नगर बैरेज एंड हासिलपुर बैरेज। ही बिल्कुल बॉटम में आहिनि। सॉरी वो मोट पॉइंटर कोने, so you can see these last 2 boxes on the bottom. That's Bahawal Nagar and Hasilpur barrage. So these 2 barrages are proposed on Satluj River, and on the upper left you can see 3 reservoirs are proposed on Chenab River. Remember jeka Saint Altaf Sahab gal ke when we talk of Indus, we don't talk of only one river. Indus is a system. Indus is a basin. So all the rivers are eventually feeding Indus River. So please always keep that in mind that we are not talking of only one river here. Next, please. In your cost estimates, I will skip this, has to be technical. Yeah, this is important diagram. Allow me for a few minutes to explain this. Why Sindh is concerned about Cholistan Canal? Why we are worried? Because if it is on Satluj River, then ideally speaking, okay, it's on Satluj, it's not on Indus. But no, it is indirectly on Indus. Satluj is a dry river. Officially speaking, remember, Satluj is one of the 3 rivers that Pakistan sold to India in 1960. वो river असांजी कान्हे। Officially उन में पानी न ईंदो। जेको बि ईंदो वो सरप्लस आहे। इंडिया पाबंद न आहे तव्हांखे उन में पाणी ॾियण जो। सो ही तव्हां टॉप ते ॾिसो, मां मथां खां एक्सप्लेन कयां। ग्रीन कलर में मूं रिवर्स जा नाला लिखिया, so that you can see the whole irrigation map of Pakistan. There's the Indus and then Jhelum, then Chenab, Ravi and Satluj. जेका पंहिंजो केनाल आहे जेको प्रोपोज्ड आहे उहो सतलुज ते तव्हां बिल्कुलु एंड में ॾिसंदा, उतां इहो केनाल निकिरंदो। Now what will happen? Because Satluj is a dry river, water is not available every year. So what will happen? Eventually तव्हांखे पाणी लिंक केनाल्स मां ट्रांसफर करणो पवंदो जॾहिं सतलुज में पाणी न ईंदो। बिकॉज यू हैव टू इरीगेट। तव्हां 12 लख 13 लख पहिरें फेज़ में था आबाद कयो, इवेंचुअली 60 लख एकड़ जी ॻाल्हि था करियो। सो पाणी त रेगुलर खपंदो न, ड्राई रिवर ते थोरो ई थींदो। सो इमेजिन इन अ सीज़न व्हेन देयर इज़ अ ड्राई स्पेल, व्हेन देयर इज़ नो वाटर, सो हाउ दैट सतलुज रिवर विल बी फेड? किथां ईंदो पाणी? उहो हितां ईंदो। टॉप ते जेको तव्हांखे येलो एरो आहे, प्लीज़ कंसंट्रेट ऑन दैट येलो एरो,
From there you can see 3 connecting lines, red lines. These are the link canals that will bring water from Jhelum to Chenab and Chenab to Ravi and Ravi to Satluj. So water will eventually flow from these 3 connecting canals. These are called link canals. And जॾहिं मथे link canals में पानी हेॾां divert थींदो, please concentrate on Jhelum river, जेका number 2 आहे. Jhelum जे bottom ते circle में ॾिसो. This is the command area of Jhelum, and that is possibly ते हिते shortages थींदियूं. ऐं जॾहिं इते shortages थींदियूं त ही ॿ जेके येलो जा ॿिया एरो ॾिसो था, इतां इंडस जा लिंक केनाल आहिनि जितां उनखे compensate करे सघिबो. That is our concern, त ही indirectly इंडस ते आहे. So I wanted to explain this through this diagram. Sir, do I have little time, 2 minutes more? You're very ruthless moderator. I appreciate that. Thank you. Go on, please. Continue slides. I will show 1 or 2 more things and then I will stop. Continue 3-4 slides. अॻिते हलिया वञो. मां अॻिते हली सिर्फ़ु हिकिड़ी डायग्राम ॾेखारींदुसि ऐं very sorry. Huh? Fine. 5 मिनट ॾियो भला. Thank you. थोड़ो. अच्छा. Exactly. But time जी बि constraint आहे. साईं ही ॾिसो जेका ही चवंदा पाणी सरप्लस, असां चवंदा पाणी सरप्लस कोन्हे. This is totally a rubbish argument. Where is surplus water? जेके अल्ताफ़ साहब चवनि त wrong averages. तव्हां टॉप ते ॾिसो, जेकॾहिं 1976 खां 99 ताईं जा 22 साल वठिजनि, लास्ट सेंचुरी जा लास्ट 22 years, then available water flowing below Indus is 40 million acre feet. पर जेकर तव्हां एवरेजिस वठंदो 99 खां लास्ट ईयर ताईं जा लास्ट 23 years, उन में एवरेजिस ओनली 14 million acre feet आहिनि. ऐं हिन मां तव्हां भाषा बि ठाहींदो, तव्हां न्यू कैनाल्स बि क्रिएट कंदो. यू हैव ह्यूज एजेंडा. तव्हांखे केतिरनि दहनि ते पाणी खपे. द ब्रीफ एस्टिमेट जेकर असां टोटल प्लस माइनस कंदासीं, देयर इज़ अ शॉर्टफॉल ऑफ approximately 35 million acre feet of water today. So this is our argument, that there is no surplus water in Indus. Next, please. अञा अॻिते हलिजो त मां हिकिड़ो अहम डेटा आहे उहा ॾेखारियां. अॻिते हलिजो प्लीज़. Move on. Yes. ही चवंदा त surplus flow आहे. मां चवां थो last 25 years जो official data of IRSA, it shows that out of 25 years में 12 years अहिड़ा हुआ जंहिंमें कोटड़ी खां हेठि 10 million acre feet पाणी न वियो आहे, जेको प्रोविजनली एग्रीड हुयो असांजे वाटर अकार्ड में. ऐं देन हिकिड़ी इंटरनेशनल पैनल ऑफ एक्सपर्ट्स स्टडी कई. दे रिकमेंडेड 8.6 million acre feet on an average. 8.6, though it is not realistic to me, but even if you take that figure, 25 years मां 11 साल तव्हां इहो पाणी इंडस खां हेठि कोन छॾियो आहे. So where is water? Where is surplus water? This is the official data of Indus River System Authority. Next, please. इनखे skip कजो. Next हलजो. Now there are years of zero flow. कोटड़ी बैरेज ठहण खां अॻु ताईं जेसिताईं बैरेजिस न ठहिया त there was no zero flow. ऐं पोस्ट तरबेला में रबी में 81 days zero flow जा आहिनि towards Arabian Sea. Next. अच्छा, ही ग्राफ केयरफुली ॾिसजो. हिन में 13 years अहिड़ा आहिनि जंहिंमें 200 ॾींहं पर ईयर ज़ीरो फ्लो रहियो आहे बिलो कोटड़ी. 365 ॾींहंनि जो साल आहे. 200 days there was zero flow, and there are 13 out of 25 years. अधु साल तव्हांजा अहिड़ा आहिनि जंहिंमें तव्हांजो ज़ीरो फ्लो आहे. So where is water? छा ते था डैमिंग करणु घुरो? One last slide, then I will stop, please. Go on. No, next day हलिया वञो. Last thing. ॾिसो, असां environmental flows जी ॻाल्हि कयूं था. पाकिस्तान जो इंडिया सां कंफ्लिक्ट आहे. पाकिस्तान ऑफिशियली ही अरब न्यूज़ जी आहे त लास्ट ईयर मई में पाकिस्तान 22 में इशू रेज़ कयो आहे environmental flows to Ravi. So if Ravi deserves environmental flows, and it deserves, then Indus also deserves environmental flows. तव्हांजी महिरबानी. I am thankful to you for being a little bit generous to me. Very महिरबानी.